ठिपरो खां ख़बर शामिल कयूं पिया। फरियाद हुसैन राजपूत जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। हिन वक़्तु फुटीअ जो फ़सुलु लही चुको आहे ऐं किथे लहण वारो आहे, जिन हिन जो अघु हिन वक़्तु 8,500 रुपया मिली रहियो आहे। हिन वक़्तु जेका महांगाई आहे, ॿिज भाण सां गॾु ज़रई दवाऊं ऐं ट्रैक्टर जा रेट आसमान सां लॻल आहिनि। उन हिसाब सां फुटीअ जो अघु घटि में घटि वफ़ाक़ी तौर सूबाई इंतिज़ामिया खे सोचणु घुरिजे। जेको हिन वक़्तु शुरू में 8,500 रुपया रेट आहे, उहो फुटी वधीक लहण वक़्तु वञी 6,000 रुपया ते बीहंदो। फुटीअ जे फी मण ते ईंदड़ ख़र्च चूंडाणी 1,000 रुपया, तोर कट 2 किलो उन जी रक़म 500 रुपया, किरायो फी मण ते 50 रुपया, लहराणनि खे चांहि जमादारी तक़रीबन 200 रुपया। उन करे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं फुटीअ जो अघु वधायो वञे। हिकु त अॻे साल 2022 में आयल ॿोॾि सबबु वीचारा हारी ऐं ज़मींदार कर्ज़ बनल आहिनि। तंहिं करे सूबाई ऐं वफ़ाक़ी इंतिज़ामिया खे उन ॻाल्हि जो नोटिस वठणु घुरिजे ऐं आबादगारनि खे बि घुरिजे त पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद